कोटड़ी मां रिपोर्ट हसनैन सुमरो। बज़्म ग़ालिब मलकानी ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख कोटड़ी जे गॾियल सहकार सां 236 गजाणी, जंहिंमें सिंध जे बहितरीन शाइर लेखक आसिफ मिठियाणीवीह जी 16वीं वरसीअ ते यादि कयो वियो। गजाणी जी सदारत सिंध जे बहितरीन शाइर रोशन ॾीपर कई। महिमान ख़ास अल्ताफ़ मलकानी, सुबहान अल्लाह सांद, काज़ी बदरुद्दीन, मोहम्मद यूसुफ लुंड, चाचो मिस्री जमाली, प्यार अली प्यार, फयाज़ कमरानी, इकरार मदहोश, ज़ुल्फ़कार अली हालार, दाऊद लगारी ऐं ग़ुलाम असगर गाॾही महिमाननि में शामिल हुआ। शुरूआत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई सां कई वई। नात ख़्वां फ़क़ीर अज़ीज़ जलबाणी, फ़क़ीर शहज़ाद हुसैनी नात जो नज़रानो पेश कयो। चंग नवाज़ वली मोहम्मद ख़ासकली चंग वॼायो। वाह सही, वाह 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 वाह। वाह 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 वाह, जबरदस्त। वाह उस्ताद वली मंद, वाह वाह वाह, जबरदस्त। वाह उस्ताद वली, वाह चाचा मुख्तार, वाह 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 वाह। उस्ताद रोशन, वाह 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 वाह, जबरदस्त। ताड़ियूं थी वञनि साईं, ताड़ियूं थी वञनि। हा चंग वॼाइण ते ॿुधंदड़नि खां ख़ूब दाद हासिल कयो। ज़ुल्फ़कार अली हालार आसिफ मिठियाणीवीह ते लिखियल मकालमो पढ़ियो ऐं शाइरनि में तक़रीब जे सदर रोशन ॾीपर चयो त आसिफ मिठियाणीवीह बहितरीन शाइर मोहब्बती इंसान हो। संदसि शाइरी निसाबी किताबनि में शामिल आहे। अॼु खेसि बज़्म ग़ालिब मलकानी जे साथियुनि खेसि यादि कयो आहे। शाइर अदीब ज़िंदा हूंदा आहिनि। शाइरनि में लोंग मल्हा, फयाज़ कमरानी, इकरार मदहोश पंहिंजी शाइरी पढ़ी खेसि भेटा पेश कई। चाचे मिस्री जमाली, ग़ुलाम असगर गाॾही चूंड शाइरी पेश कई। सुगड़नि में काज़ी बदर अली गुल सुगड़ाए पंहिंजा भेत ॿुधाए वाह वाह कराए छॾी। जंहिं ते फ़नकारनि में मज़हर चांडियो, प्यार अली प्यार, अली अकबर ख़ासकली सूफ़ियाणा कलाम ॿुधाए वाह वाह कराए छॾी। जॾहिं त मुख़्तियार अहमद लगारी, अब्दुल जब्बार भुट्टो, ज़ाहिद चन्ना, मुख़्तियार अहमद लुंड, नंढड़ो बालक इमरान अली टालपो, नंढड़ो बालक ख़ान मंगरियो ऐं मोहम्मद रमज़ान लाहौती समेत केतिरनि ई शाइरनि, अदीबनि, समाजी अॻवाननि शिरकत कई। आख़िर में रेफ्रेशमेंट कराई वई ऐं दुआए ख़ैर घुरी वई। कार्रवाई ज़ुल्फ़कार अली हालार हलाई।